जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आओ अवां जो पंहिंजो मेज़बान इम्तियाज़ अहसन अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। ऐं अभी ॾिसो पिया आवाज़ टीवी जी ख़ूबसूरत स्क्रीन ते ख़ूबसूरत प्रोग्राम वीकेंड विद आवाज़ ऐं मूंसां गॾु को होस्ट मौजूदु आहिनि हुमरा ताहिर। अॼु अलाए जे छो ख़ामोश वेठी आहे हुमरा ताहिर, एनर्जेटिक कोन पई लॻे, हालांकि तबियत मुंहिंजी ख़राबु आहे पर ख़ामोश हुमरा ताहिर वेठी आहे। सो पाण राज़ पुछण जी ऐं ॻोल्हण जी कोशिश कंदासीं। छा ॻाल्हि आहे हुमरा, तव्हां नाश्तो न करे आयूं आहियो? हा, मां नाश्तो न करे आई आहियां। सो सैड। कल्ह तव्हां चयो त तव्हां नाश्तो कयो सैंडविच सां, मूंखे ॾाढो सुठो लॻो, पर अॼु वराए तव्हां उहा ई साॻी चीटिंग स्टार्ट कई आहे। इहो त ग़लति आहे। हा, अॼु मुंहिंजो नाश्तो रहिजी वियो जल्दी अचण में, पर कागल कोन्हे। न पर ॻाल्हि वॾी आहे, का ॻाल्हि न, ॻाल्हि तमामु वॾी आहे। नाश्तो हुजणु ज़रूरी आहे। सो बहरहाल मां हमेशह जीअं ताज़ो तवानो तंदुरुस्त मन मस्त अवां जे साम्हूं वेठो आहियां। तबियत थोड़ी अञा नासाज़ आहे पर कोशिश करियां थो तव्हां सभिनी सांगीड़नि सां मारूड़नि सां तमामु ज़बरदस्त ऐं कमाल जी कचेरी कजे। आचर जे ॾींहं ते हुमरा आऊं हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु कंदो आहियां। मुंहिंजे प्रोग्राम जो हिसो रहियो अथव शुरू खां। आचर जे ॾींहं ते आऊं उन्हनि अमड़ियुनि ऐं भेनरुनि खे भला कीअं थो विसारे सघां जेके साल साल महिनत कनि, सुबुह जो बग़ैर मोकल जे पंहिंजनि नंढड़नि ॿारनि प्यारनि ऐं दिलवारनि ख़ासि बिलख़ुसूस पंहिंजनि घर वारनि जे लाइ तमामु कमाल जो ज़ाइक़ेदार नाश्तो तयारु करियो आहिनि। ऐं नाश्तो तयारु करे न सिर्फ़ु हूअ घर वारनि खे खाराईंदियूं आहिनि, पर कोशिशि हूंदी आहे त हिकु डाइनिंग टेबल ते वेही करे उन सां कचेरीअ सां गॾो गॾु नाश्तो कजे। ऐं नाश्ते सां गॾु चांहि न हुजे, चांहि सां गॾु खटियूं मिठियूं ॻाल्हियूं न हुजनि त पोइ उन नाश्ते जो मज़ो कोन्हे। मुंहिंजो तव्हांखां हिकिड़ो क्वेश्चन आहे। दुनिया खे अक्सर ॿिनि हिसनि में डिवाइड कबो आहे ग्रुप में। हिकिड़ा हूंदा आहिनि कॉफी पर्सन ऐं हिकिड़ा हूंदा आहिनि चांहि पर्सन। तव्हां ॿुधायो, तव्हां कॉफी पसंदि कंदा आहियो या चांहि पसंदि कंदा आहियो? मूंखे कॉफी पसंदि आहे पर ज़रूरी कोन आहे हर हंधि तव्हांखे कॉफी मिले। सो मिसाल जे तौर असीं घर में कॉफी इस्तेमालु करे सघूं था, कंहिं होटल ते वेठा कॉफी इस्तेमालु करे सघूं, पर जिन वटि तव्हां महिमान थी वञो था ज़रूरी कोन आहे उन्हनि वटि कॉफी हुजे। पर चांहि जेका आहे न उहा एवर ग्रीन आहे। चांहि त जिते किथे तव्हांखे मिलंदी ऐं तव्हांखे ख़बर आहे सिंध जी सकाफ़त आहे, सिंध जी तहज़ीब आहे। तव्हां वटि महिमान अचनि ऐं उन्हनि खे चांहि सर्व न करियो, इहो पॉसिबल आहे? इम्पॉसिबल। ऐं तव्हां कंहिं वटि बि वञो, अव्हांखे मानी न मिले, पाणी न मिले पर चांहि न मिले, इहो इम्पॉसिबल आहे। सो चांहि जी चुस्की ज़रूरी आहे, पर एतिरी बि न जो माण्हू उनजो एडिक्शन जो शिकार थी वञे। तो बाबा चांहि न पीती आहे, अॼु जो ॾींहुं सही न गुज़रंदो। बहरहाल मूंखे तव्हां बि ॿुधायो त तव्हां बि घर वारनि जे लाइ नाश्तो तयारु कंदियूं आहियो कॾहिं कॾहिं? जेका ॻाल्हि मूंखे कल्ह वारी यादि आई ईअं न? हा, मां पंहिंजे घर वारनि सां गॾु संडे वारे ॾींहुं कंदी आहियां नाश्तो। मां कल्ह चयो हुयो त मां संडे वारे ॾींहुं थी करे सभिनी लाइ कंदी आहियां नाश्तो, पर अॼु मूंखां न थी सघियो। मुंहिंजो पंहिंजो नाश्तो बि मिस थी वियो, पर मज़ो ईंदो आहे। तव्हां पंहिंजी फैमिली लाइ खाधो ठाहियो, प्यार सां ठाहियो, ॾाढो सुठो ॾाढो सुठो। मां तव्हांखे थोरो क्रॉस न, पर मां पंहिंजी ॻाल्हि एड इन करे करणु पियो चाहियां त हुमरा असां ॾिठो आहे त चांहि त पाण पीअंदा आहियूं, नाश्तो बि कंदा आहियूं, पर अॼुकल्ह हिकिड़ी ॻाल्हि पॉसिबल आहे, तव्हां मूंसां सहमत करियो त असीं ज़िंदगीअ में ख़ुशि कोन आहियूं जेतिरो ख़ुशि हुजणु घुरिजे। इन जी वजूहात अव्हांजी नज़र में छा आहिनि? ऐं मां सम्झां थो ट्रेवल करण जे दौरान बि असांखे इलाही सारा माण्हू मुरझायल नज़र ईंदा। गाॾीअ में त वेठा हूंदा, एसी बि हलंदो हूंदो, पर कंहिं न कंहिं सोच में मुब्तला हूंदा। छा चवणु चाहींदा? मूंखे ईअं लॻंदो आहे, जेका मुंहिंजी पर्सनल हिकिड़ी ऑब्जर्वेशन आहे, त माण्हुनि जे अंदरि हिकिड़ी ॾाढी कंपैरिज़न करण जी आदत थी वई आहे। पीपल डोंट लिव इन द मोमेंट। उहा हमेशह उन मोमेंट में रहंदो कंहिं ॿी शइ जो सोचंदा आहिनि। तव्हां पंहिंजे घर में वेही सोचंदव त काश मां कंहिं अञा बहितर जाइ ते हुजां, तव्हांखे बहितर जाइ ते वेठा आहियो, तव्हांखे घर वारनि जी यादि ईंदी आहे। तव्हां पाण खे कॉन्स्टेंटली कंपेयर कंदा आहियो। तव्हां पंहिंजे कपिड़नि खे, पंहिंजी गाॾी खे, पंहिंजे घर खे, पंहिंजे दोस्तनि खे, पंहिंजी एजुकेशन, हर तरीक़े सां तव्हां पंहिंजे पाण खे ॿियनि सां हमेशह कंपेयर कंदा आहियो, जेको तव्हांजी जेका उन मोमेंट खे काफ़ी ज़्यादा
सैड करे छॾंदी आहे ऐं जेको तव्हां उन महिल जिन माण्हुनि सां गॾु हूंदा आहियो उन्हनि सां गॾु तव्हां मोमेंट इंजॉय न करे सघंदो त मूंखे इम्तियाज़ ईअं लॻंदो आहे त शायदि कंपैरिज़न वजह आहे जंहिंजे करे माण्हू ख़ुशि नथा रहनि अॼुकल्ह। तव्हांजो छा थो लॻे? एग्जैक्टली हिकिड़ो पॉइंट इहो आहे, पर मां सम्झां थो जेको ॾाढो आम पॉइंट थी वियो आहे, मतिलबु आई मीन रीज़न आहे, कॉज़ आहे, उहो इहो आहे सोशल मीडिया जे करे असीं ॾाढो पाण खे डिप्रेस करे छॾियो आहे। फॉर एग्ज़ाम्पल आउं कंहिंजी बि रील ॾिसां थो ऐं हू रील में पंहिंजूं लग्ज़रियस गाॾियूं ॾेखारे पियो, घर ॾेखारे पियो ऐं मुख़्तलिफ़ मामलात ॾेखारे पियो, जॾहिं त ऑफ द स्क्रीन उन्हनि जी ज़िंदगीअ में कहिड़ा मामलात हलनि पिया उहो केर बि शेयर न करणु चाहींदो आहे। पर जेको सोशल मीडिया कंज़्यूमर आहे, जेको ॾिसंदड़ आहे, उहो त ईअं ई सम्झंदो न त हिन जी ज़िंदगी ॾाढी ज़बरदस्त ऐं कमाल जी ज़िंदगी आहे, पर ॾिसंदड़ खे कहिड़ी ख़बर त हुन ग्रॉस रूट खां स्टार्ट करियो, उन खां पोइ उनखे ही नतीजा मिलिया ऐं हिन वक़्तु बि उन जी ज़िंदगी में छा पियो हले। ॾाढी परफेक्ट इमेज थी अचे सोशल मीडिया ते, कंहिंखे पोयां जो स्ट्रगल ख़बर ई न आहे। बिल्कुलु ईअं। सो इन करे बि मां सम्झां थो जेका सोशल मीडिया जी रोड़ आहे ऐं जेका डुक आहे, असांजे विदिन द मोमेंट्स असांजा ख़यालात चेंज थियनि था। सो इहे सभु शयूं असांजी ज़िंदगीअ ते असर अंदाज़ थियनि थियूं। इन करे बि तमामु घणा सारा माण्हू पंहिंजे हाल में जीअनि ई कोन था। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त असां शुक्र करणु भुलिजी विया आहियूं। ग्रेटिट्यूड असांजी ज़िंदगीअ मां ख़तमु थी वियो आहे। असीं उन्हनि ॻाल्हियुनि खे सोचूं ई कोन था जेके ऑलरेडी उहे शयूं जेके असां वटि मौजूदु आहिनि। असां वटि घरु आहे, असां वटि गाॾी आहे, असां वटि औलाद आहे, असां वटि फैमिली आहे, असीं ख़ुशबाश आहियूं, असांजी सिहत आहे, असांखे नौकिरी आहे, असांखे महीने ते पघार मिले थी ऐं अल्हम्दुलिल्लाह असां ख़ुशि शकल आहियूं। हमेशह पंहिंजे पाण खे चवंदा करियो त आउं ॾाढो सुहिणो आहियां, ख़ूबसूरत आहियां। जॾहिं तव्हां चवणु शुरू करे छॾींदा न त पोइ तव्हां पाण खे पाण बि वणंदा ऐं माण्हू बि तव्हांखे चाहींदा। सो इन करे जेका शइ तव्हां वटि मौजूदु आहे उन ते शुक्र अदा करियो। जेका शइ अव्हांखे हासिलु करणी आहे उन में अव्हां अल्लाह पाक जी मदद घुरो, अल्लाह पाक जा रुजू कयो, सजदो कयो। सजदे में सुकून आहे। पंहिंजी ज़िंदगीअ में उहे शयूं तर्क करे छॾियो जेके ज़िंदगीअ में तव्हांखे परेशान कनि थियूं। तव्हां चओ त इहे असांजी ज़िंदगी में शयूं आहिनि ई कोन। जेका शइ तव्हांजी इन्फ्लुएंस में आहे उनखे तव्हां कवर बि करे सघो थियूं, कंट्रोल बि करे सघो थियूं। जेके शयूं तव्हांजे इन्फ्लुएंस खां ॿाहिरि आहिनि उनखे तव्हां कंट्रोल नथा करे। जॾहिं तव्हां उन्हनि खे कंट्रोल करणु चाहींदव ऐं कंट्रोल न थींदियूं त पोइ तव्हां डिप्रेशन में बि वेंदा, तव्हां बेवफ़ीअ जो बि इज़हार कंदा, तव्हां मायूस बि हूंदा, उन जे लाइ ई सोचींदा रहंदा। सो बहरहाल मूं वटि ॻाल्हियूं तमामु घणियूं आहिनि। मां त शुरू थींदुसि ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं ख़तमु न थींदियूं। बहरहाल अव्हांजो छा चवणु आहे, अव्हां छा चवंदियूं ऐं तव्हां मूंखे इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में केतिरो ख़ुशि रहण जी कोशिशि कंदियूं आहियो। अल्हम्दुलिल्लाह इम्तियाज़ मां ॾाढी कोशिशि कंदी आहियां त मूंखे अल्लाह पाक जेके बि शयूं ॾिनियूं आहिनि मां उन्हनि जी हमेशह मां अल्हम्दुलिल्लाह चवां ऐं अल्लाह पाक जी शुक्रगुज़ार रहां। त जेके बि शयूं अल्हम्दुलिल्लाह मूंखे मिलियूं आहिनि ज़िंदगी में, मुंहिंजे पेरेंट्स ॾाढी महिनत सां ॾाढे सुठे तरीक़े सां मूंखे हमेशह परवरिश जहिड़ी तरीक़े सां उन्हनि मुंहिंजी कई आहे। कोशिशि कई आहे त हर क़िस्म जी फैसिलिटी मूं वटि हुजे। त हमेशह जेतिरो माण्हू अल्लाह ताला जो शुक्रगुज़ार हुजे उहो घटि हूंदो आहे। छोकी तव्हां त शायदि उहो सोचंदा आहियो जेके चार दीवारी में शयूं तव्हां ॾिसी सघो उन्हनि जो शुक्रगुज़ार असां अक्सर थींदा आहियूं, पर तव्हांखे कॾहिं ख़बर न हूंदी आहे त दुनिया ॿाहिरि बि केॾी वास्ट आहे, केॾी ख़ूबसूरत आहे ऐं तव्हां वटि अपॉर्चुनिटी आहे त तव्हां निकिरी करे ॾिसी सघो त इहा दुनिया अल्लाह ताला तव्हांजे लाइ ई ठाही आहे। पोइ तव्हां ॾाढो जेको आहे शुक्रगुज़ार अञा घणा थींदा वेंदा आहियो। ॿी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त माण्हुनि में जेका इहा सैडनेस आहे उनजी कहिड़ी जेको आहे सो उहे कहिड़ी तरीक़े सां पोइ मैनिफेस्ट कंदियूं आहिनि ज़िंदगी में। त इम्तियाज़ में हिकिड़ी शइ ॾिठी आहे त माण्हुनि में एब्सेंट माइंडेडनेस ॾाढी घणी अची वई आहे। माण्हू एब्सेंट माइंड रहण लॻा आहिनि। उनजी वजह शायदि सोशल मीडिया ई थी सघे थी। उनजी वजूहात शायदि ॿियूं प्रॉब्लम्स बि थी सघनि, सोशो इकोनॉमिक प्रॉब्लम्स बि थी सघनि ऐं जेको आहे सो उनजी क्लाइमेट में बि प्रॉब्लम थी सघनि। त इन जे बारे में असां ज़ाहिर आहे असां हिकिड़े माहिर नफ़्सियात जेके हुजनि उहे असांखे हिन जे बारे में बहितर तरीक़े सां ॿुधाए सघंदा त इहा एब्सेंट माइंडेडनेस जेका आहे उहा कीअं आहे ऐं कहिड़ी एज ग्रुप में इहा घणी असां जेको आहे सो हिनखे इहा असां ॾिसंदा आहियूं त
जेके वॾा एज जा माण्हू हूंदा आहिनि शायदि उन्हनि जे मथां हिन जो एॾो इम्पैक्ट नथो अचे जेतिरो यंग माण्हुनि में अचे थो, जेके एक्सपेक्ट कयो वञिबो आहे त उहे ॾाढा एक्टिव हुजनि, शार्प हुजनि ऐं उहे जेको आहे सो फॉरन जेको आहे सो शयुनि ते एक्ट कंदा हुजनि। बिल्कुलु तव्हां सही ॻाल्हि कई आहे, पर यंगस्टर जी जिते ॻाल्हि क़बूल कजे त पाण जेके असांजा सीनियर सिटीज़न आहिनि या जेके 40 ऐं 45 प्लस आहिनि त पोइ उन्हनि जी ज़िंदगीअ जा मक़सद ॿिया आहिनि ऐं नौजवाननि जी ज़िंदगी जा मक़सद ॿिया आहिनि, इन करे थोरो डाइवर्ट हुजण जे करे बि प्रेज़ेंट माइंड न रही सघंदा आहिनि। बहरहाल इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते पाण अॼु ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। हिकिड़ो सरप्राइज़ आहे उहो तव्हांजे साम्हूं छॾियूं था नाज़रीन। अव्हांखे सरप्राइज़ जी ख़बर पवंदी ठीक 10 मिंटनि खां, बल्कि 5 मिंट जो ब्रेक हूंदो, मां सम्झां थो 5 मिंटनि खां पोइ इहे सभु शयूं पाण कवर कंदासीं। माण्हू ख़ुशि छो नथो रहे, उदास छो थो रहे, अमीर हुजण जे बावजूद बि अञा हसरतूं वधनि थियूं, सेहत हुजण जे बावजूद बि हमेशह तव्हां सोचो था त अञा मूंखे ज़बरदस्त तरीक़े सां ज़िंदगी में एक्सेल करिणो आहे। तव्हां इहो नथा सोचो जेको हॉस्पिटल में बीमार पियल आहे उन्हनि जी हालत छा हूंदी। बहरहाल असां सां गॾु मिलूं था हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, हिकु नई शइ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। दोस्तों, जीअं पाण पहिरें पार्ट में इलाही शयूं डिस्कस कयोसीं, अॼुकल्ह असीं ॾिसूं था इलाही सारा माण्हू ज़हनी दबाव जो शिकार आहिनि, उन्हनि जे ज़हननि में ख़ौफ़ वेठल आहे, पंहिंजो पाण खे अंडर एस्टिमेट कनि था, हमेशह पंहिंजो पाण खे ॿियनि सां कंपेयर कनि था, इनसिक्योरिटी तमामु घणियूं वधी वियूं आहिनि, पंहिंजो पाण ख़्यालु रखणु भुलिजी विया आहियूं, असां पंहिंजो पाण अंदरि में ख़ुशि रहणु भुलिजी विया आहियूं, हमेशह असीं अॻिते सोचूं था, असांजी ज़हननि में हसरतुनि जो शुमार तमामु घणो वधी वियो आहे, असीं पंहिंजी ज़िंदगीअ खे छॾे ॿियनि जी ज़िंदगीअ में ॾिसणु चाहींदा आहियूं, असां पंहिंजी ज़िंदगीअ जा ऐं पंहिंजे दिमाग़ जूं सलाहियतूं इस्तेमालु करण जे बजाए ॿियनि ॾांहुं ॾिसूं था त हू केतिरो होशियारु आहे, आउं केतिरो न आहियां। सो इन्हनि सभिनी टॉपिक ते पाण ॻाल्हाईंदासीं। अॼु ज़बरदस्त शख़्सियत असां वटि मौजूदु आहे, पाण माशाल्लाह माहिर नफ़्सियात आहिनि ऐं ॾाढी डाइवर्सिफाइड वाइब्रेंट ऐं ज़बरदस्त पर्सनैलिटी आहे उन्हनि जी, ऐं उन्हनि जो एक्सपीरियंस ख़ासि बिलख़ुसूस हॉस्पिटल्स में बि रहियो आहे, ऑनलाइन सेशन्स बि कंदियूं रहियूं आहिनि। न सिर्फ़ु पाकिस्तान जो एक्सपीरियंस आहे, पाकिस्तान खां ॿाहिरि बि उन्हनि जो एक्सपीरियंस आहे ऐं पंहिंजी क्लिनिक बि रन कई आहे। आउं सम्झां थो जेको मल्टीटास्किंग आहिनि पाण ऐं सोशल मीडिया ते बि एक्टिव रहनि थियूं, इन मीन्स के उन्हनि जूं ऑनलाइन सेशन्स बि ॾाढा ज़बरदस्त रहनि था। आउं पंहिंजे प्रोग्राम में तहे दिल से बलिकार करना चाहिए तो इरम फातिमा लगारी, मैं आपको वेलकम करता हूँ। खैरियत से आप? ठीक है जी जी, हमरा छा चवणु चाहींदी? जी इम्तियाज़, असां हिन महिल ब्रेक खां पहिरियां ॻाल्हायूं पिया त माण्हू जेके आहिनि उहे एब्सेंट माइंडेड छो हूंदा आहिनि, पोइ असां इलाही शयूं डिस्कस कयूं त उनजी वजह शायदि कंपैरिज़न आहे, शायदि ज़िंदगी में ख़ुशि न आहिनि, शायदि ग्रैटिट्यूड इनजी ज़िंदगी में न आहे, त असां सम्झूं था एज़ एडल्ट्स त मे बी असां इन शयुनि खे सही तरीक़े सां डील करे वठंदा आहियूं, छो कि असां आइडेंटिफाई करे वठंदा आहियूं त असां सां प्रॉब्लम छा आहिनि, ऐं असां वॾा जेके हूंदा आहिनि हिक ॿिए सां ॻाल्हाए करे हिक ॿिए जी काउंसलिंग बि करे सघंदा आहियूं, पर मसइलो तॾहिं पैदा थींदो आहे जॾहिं उहे इहे सॼी प्रॉब्लम्स ॿार फेस कंदा आहिनि, ऐं छो कि ॿार हूंदा ॾाढा सेंसिटिव आहिनि, उन्हनि खे डील करण बि ॾाढो सेंसिटिव मरहलो हूंदो आहे, इन करे छो कि उन एज में तव्हां ॿार सां जीअं डील था कयो, उन सां जीअं ॻाल्हायो था, उहो इम्पैक्ट कंदो आहे उन्हनि जी पूरी ज़िंदगी खे। ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई सेल्फ एस्टीम जी, ॿारनि जी सेल्फ एस्टीम इफेक्ट थींदी आहे, उन सां ॿारनि जो सेल्फ कॉन्फिडेंस इफेक्ट थींदो आहे, त उन जे बारे में अॼु जे प्रोग्राम में असां इरम सां जेको आहे सो ज़रूरु पुछणु चाहींदासीं। असां सां गॾु इरम फातिमा लगारी आहिनि, जेके चाइल्ड साइकोलॉजी में भी ॾाढी सुठी तरीक़े सां पंहिंजी हो महारत हासिल कंदियूं आहिनि, क्लिनिकल साइकोलॉजिस्ट आहिनि, माहिर नफ़्सियात इरम आहिनि, उहे अॼु असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि। उन सां गॾु असां हिकिड़ो क्वेश्चन कंदासीं त इरम तव्हां ॿुधायो त ॿारनि जी जेका साइकोलॉजी आहे अॼु जे दौर में, तव्हां ज़रूरु पंहिंजो पेशेंट्स में या हूअं ई बि तव्हां हिकिड़ो लेंस हिकिड़ो हूंदो तव्हांजो सोसाइटल लेंस में, तव्हां कीअं था ॾिसो त ॿारनि जी साइकोलॉजी अॼुकल्ह कहिड़े क़िस्म जी थी वई आहे, गिवन द फैक्ट दैट दे यूज़िंग फोन्स ऑन देयर लैपटॉप्स, टैब्स, आईपैड्स उनजे हथ में हर वक़्तु आहिनि, त उहे कीअं आहिनि ऐं उनजी साइकोलॉजी कीअं इन शयुनि सां अफेक्ट थी थिए?
एक्चुअली देखिए, बच्चों की साइकोलॉजी स्टार्ट से, जब से बच्चे पैदा होते हैं, ठीक है, उस टाइम से ट्रेनिंग चल रही होती है बच्चों की, सही है। तो जिस तरह की हम उनको ट्रेनिंग दे रहे होते हैं और जैसा हम उनके लिए एनवायरनमेंट बना रहे होते हैं, बच्चे वही चीजें लर्न करते हैं, उनका लर्निंग प्रोसेस वही होता है, ठीक है। तो अगर हम उनको, जैसे ही वो इस स्टेज में आ रहे हैं, हम उन्हें मोबाइल दे रहे हैं और जो भी कुछ वो उस मोबाइल से सीख रहे हैं, तो उनके थॉट प्रोसेस भी वैसे ही होंगे, वही सब कुछ वो सोचेंगे, वही सब कुछ वो रिएक्ट करेंगे, ठीक है। तो ये जो है इम्पैक्ट ऑफ मोबाइल फोन, इम्पैक्ट ऑफ सोशल मीडिया, ये काफी बच्चों के थॉट्स पे जो है असरअंदाज होता है। अच्छा इरम, इस वक्त देखा गया है, बल्कि हम ऑब्जर्व करते हैं, हम अपने दोस्तों में भी बैठते हैं और वैसे भी सुनते हैं, लोग अपनी ज़िंदगी में वो खुशियां हासिल करके जिन खुशियों की हसरतें हैं उनके दिल में, वो हासिल करके भी खुश नहीं है। इसकी क्या वजह है? अच्छा, ये जो है ना, एक नीड साइकिल चलती है, ये पता है आपको। एक नीड आपकी पूरी हो जाती है तो आपको दूसरी नीड की दो होती है, कि वो साइकिल आपकी चल रही है, ठीक है। अब आपने खुशी हासिल कर ली एक, उस खुशी की आपको कोई वैल्यू नहीं रहेगी, सही है। उसके बाद फिर आपकी दूसरी नीड उठेगी कि ये मुझे करना है, सही। फिर उसके ऊपर आप काम करते हो। जब आप ये नहीं काम कर रहे होते, हर चीज आपको ऐसा लग रहा होता है कि बस अब सब कुछ मिल चुका है, मुझे करने की जरूरत ही नहीं है, तो आप अपनी उस लाइफ के एक स्टेज में फंसे हुए हो, ठीक है। तो ये रीजन होता है कि आपको मोटिवेशन भी नहीं मिल रही होती किसी भी काम की। अच्छा एरम, मुझे ये बताइए, बहुत सारे लोग अपनी जिंदगी को ऑर्गेनाइज नहीं कर सकते, क्या वजह है? ऑर्गेनाइज क्यों नहीं कर पाते और किस तरह ऑर्गेनाइज कर सकते हैं? मिसाल के तौर, हर बंदे के डिफरेंट गोल्स होते हैं, लेकिन उनके गोल्स क्लियर नहीं होते, तो फिर वो अपनी जिंदगी में स्टक हो जाते हैं। क्या कहना? ये बात मैंने आपको पहले भी बोली कि ये ट्रेनिंग पे डिपेंड करता है। जैसा आपके घर का माहौल होगा, जैसा आपको एक्सपोजर मिलेगा। अब आपको एक्सपोजर मिल ही नहीं रहा है, आपको पता ही नहीं है कि गोल्स क्या हैं, तो आप कैसे अपने गोल्स जो है बनाएंगे कि आपको जिंदगी में आगे करना क्या है जाकर। तो यही वजह है कि हम बच्चों को वो ट्रेनिंग नहीं दे पाते, ठीक है। हम बच्चों के लिए वो शेड्यूलिंग नहीं कर पाते हैं, और फिर हम एक्सपेक्ट करते हैं बच्चों से कि जो हम सोच रहे हैं बच्चा वो करे। तो कैसे करेगा बच्चा वो? बिल्कुल सही। अच्छा इरम, मैं समझता हूँ आजकल एडल्ट्स में तो इश्यूज हैं ही, लेकिन बहुत सारी माएँ बड़ी परेशान हैं अपनी बच्चों की तरबियत के हवाले से भी। बीइंग मतलब आप माहिर नफ्सियात हैं, बच्चों को किस तरह ट्रीट करें ताकि वो अपने गोल्स फोकस भी हों, और ना सिर्फ गोल फोकस, जाहिर है आप बच्चों के तो गोल्स नहीं होते, लेकिन उनके टारगेट्स हम बनाते हैं कि भाई होमवर्क भी करना है, आपने पढ़ना भी है, फरमाबरदारी भी करनी है, वालिदैन का कहना भी मानना है। किस तरह हम उनको ट्रैक पे ला सकते हैं? पहले तो हमें अपनी एक्सपेक्टेशन को बच्चों से कम करना होगा। जितना हम बच्चों से एक्सपेक्ट कर लेते हैं ना कि जो चीज हम चाह रहे हैं वो बच्चे को करनी चाहिए, क्यों? कोई रोबोट तो नहीं है ना बच्चा। बच्चा उसी तरह सोचता है जैसे आप सोचते हैं, उसी तरह दर्द महसूस करता है जैसे आप करते हैं, मगर आप बच्चे को अंडरस्टैंड ही नहीं कर पाते। सही है। बच्चों के कुछ बच्चों में ऐसा होता है कि वो आइडलाइजेशन करते हैं बहुत ज्यादा, उनकी इमेजिनरी थॉट बहुत ज्यादा होती है कि मगर आप उनको समझ नहीं पाते, ठीक है। तो यही बात है कि हमें ट्रेनिंग बच्चों की बहुत अच्छी से करनी है, शेड्यूलिंग करनी है उनकी, सही है। उनको वो माहौल देना है घर का जो हम चाह रहे हैं, हमें खुद वैसा बनना है जैसा हम बच्चे से एक्सपेक्ट कर रहे हैं। अगर मैं आज क्लिनिकल साइकोलॉजिस्ट बैठी हूँ और मैं ये चाहती हूँ कि मेरी बच्ची जो है वो मेरी ही फील्ड पे चले, तो मुझे उसके सामने बैठ के वो चीजें करनी होंगी, वो पढ़ना होगा और उसे भी उसी पढ़ाई की तरफ लेके जाना होगा, क्योंकि बच्चे लर्निंग करते हैं
मॉडलिंग के थ्रू, ठीक है, बच्चे टच करके लर्न करते हैं, बच्चे देख के लर्न करते हैं, तो उन्हें हम कुछ बता के दिमाग में नहीं बिठा सकते कि ये काम आपको करना है लाजम। सही है। आपने जैसे बात की है कि हमें बच्चों के लिए खुद पहले रोल मॉडल बनना है, जी, फिर हम बिल्कुल। उनसे एक्सपेक्ट कर सकते हैं। और कमिंग बैक टू आवर टॉपिक, जैसे हम बात कर रहे थे कि फोन यूजर जो चाइल्ड साइकोलॉजी, इन सब चीजों का आपस में किस तरीके से एक कनेक्शन बनता है, तो सबसे पहले एक और चीज हम नोटिस करते हैं कि जो बच्चे हैं जो बहुत ज्यादा फोन यूजेज रखते हैं, उनका अटेंशन स्पैन बहुत नेगेटिवली इम्पैक्ट होता है इन सब चीजों से, कि वो फोन्स पे लगे रहते हैं, रील्स देख रहे हैं, शॉर्ट फॉर्म वीडियोस देख रहे हैं, उससे उनके अटेंशन स्पैन पे बहुत बड़ा इफेक्ट आता है, वो फोकस नहीं कर पा रहे होते। दूसरा, उनकी फिजिकल एक्टिविटी भी इन चीजों से काफी ज्यादा हम नोटिस करते हैं कि इफेक्ट होती है। तो आप क्या कहना चाहेंगी कि इस पे किस तरीके से जो है पेरेंट्स मिटिगेट करें, किस तरीके से इस चीज को सॉल्व करें कि आया हम बच्चों का फोन यूजेज लिमिट कर दें या उनको किसी और तरीके से डिजिटल वर्ल्ड से एक्सपोजर दें? देखिए, हमें चेक एंड बैलेंस रखना होता है, ठीक है। हमें ऐसा बिल्कुल नहीं करना कि अगर आप बच्चे को मेरे ख्याल से तो आजकल जो जितनी भी मदर्स हैं 8 मंथ से ही बच्चे के हाथ में मोबाइल देना, कार्टून्स लगा देना ही शुरू कर देती हैं, ठीक है। तो हम ये कर नहीं सकते कि एकदम उनसे छीन लें, ये चीजें हो नहीं सकती। तो हमें चेक एंड बैलेंस रखना है, 1 आवर के लिए दें बच्चे को, फिर आहिस्ता आहिस्ता आप टाइम कम करते जाएं। और बच्चे के साथ देखिए कर आप इस तरह डील कर सकते हैं कि उसको पॉजिटिव नेगेटिव रिगार्ड देके कर सकते हैं। जो चीज बच्चे को पसंद है आप उसको वो चीज करके और फिर आप इसका टाइम कम कर सकते हैं। और हर एक बिहेवियर को इसी तरह मॉडिफाइड किया जाता है बच्चे के, कि या तो आप पॉजिटिव रिगार्ड दे रहे हैं उसको, फिर नेगेटिव वो दे रहे हैं, रीइंफोर्समेंट दे रहे हैं उसको, कि जो नेगेटिव रीइंफोर्समेंट मतलब कि बच्चे को बहुत कोई पसंदीदा खिलौना है उसका, ठीक है, वो आपने उससे ले लिया, ये चीज है, आपका ये खिलौना उस टाइम तक आपको नहीं मिलेगा जब तक आप अपने रूम को सेट नहीं करोगे या आप अपने बैग को सेट नहीं करोगे। बच्चों को ऑर्गेनाइज होना बचपन से ही सिखाया जाता है, ठीक है। बच्चों की ट्रेनिंग जब वो 3 इयर्स के हो रहे हैं उसी टाइम से उनकी ट्रेनिंग शुरू कर दी जाती है। वैसे तो ट्रेनिंग होती है उनकी जैसे उनकी बर्थ होती है 0 से ही स्टार्टिंग होती है, मगर उनको आप जब वो 3 इयर्स के हो जाते हैं उस टाइम से आप उनको सिखाना शुरू कर देते हैं कि ये इस तरह से आपको अपना काम करना है, तो आपको ये पॉजिटिव रिगार्ड मिलेगा। मतलब कोई भी कैंडी मिलेगी या आपको वो गेम मिलेगा। हम जो बच्चों के साथ कर रहे हैं कि 8 महीने के बच्चे को हम कार्टून लगा के दे देते हैं कि ये नहीं रोएगा, तो फिर हम क्यों एक्सपेक्ट करते हैं कि वो बच्चा मोबाइल फोन छोड़ दे या वो टीवी देखना छोड़ दे। बिल्कुल सही कह रही है। जी प्लीज। जी, तो मेरा फिर मुझे दिमाग में ये सवाल आ रहा था कि फिर हमारे जो भी लर्निंग हैबिट्स हमारी वैसे हमें सिखाई गई थी, जैसे हम जिस तरीके से बड़े हुए थे तो हमारी बहुत अलग होती थी। उसमें हमें ऐसा होता था कि कभी हम लोग फोन यूज कर रहे हैं, कभी हम लोग अपने जो है वो कलरिंग बुक्स वगैरह इन सब चीजों से लगे हुए हैं। लेकिन अब जिस तरीके का मुआशरा है, बच्चे कंपैरिजन का बहुत शिकार हो जाते हैं। उनको ये होता है कि उस बच्चे को ये सब चीजें हैं, उसके पास आईपैड है, उसके पास फोन है, मेरे पास ये मौजूद नहीं है। तो पेरेंट्स ऑब्वियसली दे आर आल्सो न्यू टू ऑल ऑफ दिस, राइट। माँ बाप के पास कभी कभार पहले से भी खुद एक्सपीरियंस नहीं होता और पहली दफा जो होते हैं तो वो उन चीजों में बहुत कंफ्यूज होते हैं कि हम किस तरीके से बच्चों का ख्याल रखें। तो आप उनको क्या कुछ एडवाइस देना चाहेंगी, किस तरीके से आप उनको एक हौसला देना चाहेंगी कि इस सारी इतनी जो कॉन्वोल्यूटेड और मुश्किल सिचुएशन कॉम्प्लेक्स बन गई है उसको वो किस तरीके से नेविगेट करें? बच्चों को अर्न करना सिखाएं। अगर वो कोई अपनी नीड को एक्सप्रेस कर रहे हैं ना आपके सामने, तो आप पहले अपनी वो रखें कि आपको इस तरह से इसको अर्न करना है, आपको ये चीज मिलेगी, मगर पहले आपको ये काम करना है, उसके बाद आपको ये चीज मिल सकती है, ठीक है।
जैसे मोबाइल की वो ख्वाहिश करते हैं कि मोबाइल लेके दें, तो मोबाइल लेने के लिए उस स्टेज तक पहुंचना है, ये स्टेज आपको पार करनी है, फिर आपको मोबाइल मिलेगा। हमारी जो देसी पेरेंट्स हैं वो कर क्या रहे होते हैं कि यहाँ बच्चे ने जिद की और उठा के बच्चे को चीज दे देते जाती है फौरन, कि जो है बच्चे ने यहाँ जिद किया, मेरा बच्चा तो रो रहा है, अब तो ये जो है बर्दाश्त ही उससे नहीं होगा, मुझे उसको ये मोबाइल फोन देना है लाजिम। ये पेरेंट्स की अपनी गलती है कि वो उसकी ख्वाहिश को खुद पे हावी कर लेते हैं। बिल्कुल ठीक। नाज़रीन, पानी ते वठंदासीं ब्रेक खां पोइ असां वरी मुलाक़ात ते स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। जी वेलकम बैक नाज़रीन, हिकु अहिड़ी शाईअ खां पोइ अवां जी ख़िदमत में वरी हाज़िर आहियूं। जी हमरा जी इरम, हम आपसे थोड़ा सा पूछना चाहेंगे, बच्चों में जो मुख्तलिफ डिसऑर्डर हम देखते हैं वो किस किस किस्म के डिसऑर्डर पाए जाते हैं बच्चों में, और फिर उनसे हम कैसे डील कर सकते हैं, और उसके साथ साथ जो हम कॉमनली जिन बिहेवियर्स को बदतमीजी या लेजीनेस इस तरीके से या इंट्रोवर्ट कहते हैं बच्चों को, इस तरीके से लेबल करते हैं, वो साइकोलॉजी उसको किस नज़र से देखती है, प्लीज इसके बारे में बताइए। एक्चुअली देखिए, बच्चों के न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होते हैं, ठीक है, और इम्पल्स कंट्रोल डिसऑर्डर होते हैं, सही है। इम्पल्स कंट्रोल में ये आ जाता है कि बच्चा खुद पे कंट्रोल नहीं कर पा रहा। अब इसकी साइकोलॉजी क्या है, फिर वो ही पेरेंटिंग और सोसाइटी पे आ जाता है कि बच्चा अपने पेरेंट्स से इग्नोर हो रहा है, ठीक है, या किसी भी सिंगल पेरेंट की डेथ हो चुकी है, किसी एक पेरेंट की डेथ हो चुकी है, एक अकेले सर्वाइव कर रहे हैं, तो उससे भी बच्चों को ये डिसऑर्डर इम्पल्स कंट्रोल का हो जाते हैं। मगर जो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर हैं वो डिसऑर्डर न्यूरॉन डिस्टर्ब होने से होते हैं, वो बाय बर्थ भी हो सकता है और वो आफ्टर बर्थ भी हो सकता है, और उसके लिए एक्सपर्ट्स की हेल्प चाहिए होती है। और जो मतलब ये है कि सोसाइटी इस तरह से डील करे कि उन बच्चों को बदतमीज कहना छोड़ दें, एटलीस्ट बदतमीज नहीं कहा जाता, मारा नहीं जाता, बुरा नहीं कहा जाता, उन बच्चों के से प्यार से बात की जाती है। और जितना मतलब सोसाइटी में हम लोग देखते हैं कि सबसे ज्यादा बुरे वही बच्चे होते हैं जो बहुत ज्यादा एक्टिव हो रहे होते हैं, वो तो बच्चे उनका लर्निंग बिहेवियर है, नॉर्मल बिहेवियर है, आप कैसे उनको मतलब बुरा कह रहे हैं। सही। अच्छा इरम, मुझे ये बताइए कि किसी भी इंसान की शख्सियत पर ट्रॉमा किस तरह असरअंदाज होता है? देखिए, ट्रॉमा जो है इंसान की शख्सियत को डैमेज कर देता है, उसकी मेमोरी डैमेज कर देता है, उसकी अटेंशन डैमेज कर देता है, उसकी अटेंशन कंसंट्रेशन नहीं होती। और ये ट्रॉमा सिर्फ ये नहीं है कि मतलब अभी ही आपके साथ कुछ हुआ, आपको चाइल्डहुड ट्रॉमास होते हैं, जैसे बच्चों को पेरेंट्स फिजिकल हार्म कर रहे होते हैं, वो बच्चों के लिए बहुत बड़ा ट्रॉमा होता है। बच्चों को टीचर जिस तरह टीचर का एक बिहेवियर बच्चे के साथ होना चाहिए वैसा नहीं है, वो उसके लिए ट्रॉमा है बच्चे के लिए। वो ट्रॉमा उस बच्चे को आगे कॉन्फिडेंस डेवलप होने नहीं देगा, उसकी सेल्फ एस्टीम बढ़ने ही नहीं देगा। ठीक है। अच्छा, किसी की जिंदगी में कोई ट्रॉमा आ गया है, किस तरह निकला जा सकता है, उसको कैसे खत्म हो सकता है? अच्छा, ये चीज ट्रॉमा निकला नहीं जा सकता, ठीक है। ट्रॉमा से हम तो निकल सकते हैं ना, हम ट्रॉमा से निकल सकते हैं। ये तो होता है कि हम उसको थेरेपी के जरिए ट्रीट कर सकते हैं, सही है। मतलब जो थॉट्स आपके वहाँ अटके हैं उसको रैशनलाइज करना होता है। हम कहते हैं ना कि यार ये सदमा मिला है, लेकिन इस सदमे से निकलना है, हमें अपने आप को आजाद करना है, तो मैं उस सेंस के में बात जी मैं समझ चुकी हूँ आपकी बात। तो जो है हमें रैशनलाइज करना होता है थॉट्स को, जो थॉट्स आपके उस ट्रॉमा से रिलेटेड बार बार आ रहे होते हैं ना, वो ट्रॉमा तो आपके साथ नहीं चल रहा ना, वो तो पास्ट में रह चुका है। तो अब उन थॉट्स को रैशनलाइज करना है, ट्रॉमा नहीं निकाल सकते, वो पास्ट हो चुका है। ओके। नहीं, और ये रैशनलाइज करने का प्रोसेस कैसा होता है, क्योंकि हम जिस तरीके से चीज़ों को देखते हैं वो तो इमोशनल रिएक्शंस होते हैं। जैसे अगर फॉर एग्जांपल आपका बचपन में कोई अब्यूजिव पेरेंट रहा हो, फिजिकल अब्यूज हो या वर्बल अब्यूज हो,
तो आप उस चीज को किस तरीके से रैशनलाइज कर सकते हैं? देखिए, पहले तो लोगों को नॉलेज नहीं होती कि ये चीज मेरे साथ हो किस वजह से रही है, आया कि उस ट्रॉमा की वजह से हो रही है या किसी और वजह से हो रही है। जो कि हम कॉन्शियसनेस में सोच रहे होते हैं वो ऐसा होता भी नहीं है, अनकॉन्शियस में कुछ चीजें बैठी होती हैं उसकी वजह से होता है। तो वो जब थेरेपी स्टार्ट हम करते हैं तो वो स्टेप बाय स्टेप रैशनलाइज ऑटोमेटिकली आपका हो रहा होता है, आपके थॉट्स पॉजिटिव हो रहे होते हैं। फिर जो चीजों के लिए आपकी एक्सेप्टेंस नहीं होती वो एक्सेप्टेंस आ रही होती है, ये रैशनलाइज फिर होता है। ये है ही, मतलब रैशनलाइज का प्रोसेस ही यही है। बिल्कुल ठीक है। अच्छा, हम कभी कभार ना जिंदगी में रेस में लग जाते हैं कि यार मुझे यहाँ तक पहुँचना है, यहाँ तक पहुँचना है। बेशक वो रेस हमारी हेल्दी ही हो या अनहेल्दी हो। अनहेल्दी किस तरह कि किसी भी ऐसे काम में जो हमारी जिंदगी में कोई निखार नहीं लाएगा, कोई हमारी जिंदगी का मकसद नहीं होता, लेकिन हम उस तक पहुँचना चाहते हैं। जैसे हसल कल्चर जो है। और कुछ ऐसे होते हैं जहाँ पे जिस हदफ पे हम पहुँचना चाहते हैं लेकिन अनफॉर्चुनेटली हम पहुँच नहीं सकते, उसकी क्या वजूहत हो सकती है? कोई भी ऐसी चीज जो आप हासिल करना चाहते हैं तो पहले तो वो आपको पसंद है तो आप हासिल करना चाहते हैं, ठीक है। और कुछ भी हासिल करने के लिए उसके लिए आपको बहुत मेहनत करनी पड़ती है। बिना मेहनत के आप बैठकर ये बोलें कि मैं इस चीज पे पहुंचना चाहता हूँ और मैं पहुंच नहीं पा रहा, तो वो पॉसिबल नहीं है, ठीक है। और दूसरी बात ये कि अगर आपको किसी चीज की डिजायर हो रही है और उस पर आपको पहुंचना है, ठीक है, तो उसके लिए आपको पूरी एफर्ट लगानी पड़ेगी, सही है। अगर एफर्ट आप नहीं लगाएंगे, ऐसे ही आप जो है बैठ के सोचते रहेंगे कि मुझे ये काम करना था और मैं ये नहीं कर सका, ये रिग्रेशन है। जो नहीं आप प्रेजेंट में जीना सीखें, जो प्रेजेंट चल रहा है, तो लेकिन इरम इसके लिए कुछ टूल्स होंगे ना, कुछ तरीकेकार होंगे कि भाई आप छोटे छोटे गोल्स बनाइए। जी बिल्कुल, गोल्स बनाए जाते हैं, आप लिखिए, आप टास्क लिस्ट बनाइए। बिल्कुल ये किया जाता है, गोल्स बनाए जाते हैं, उसके ऊपर काम किया जाता है। और आप देखिए, हर ये पर्सन टू पर्सन वेरी करता है ना, कि कुछ लोग उसके ऊपर काम कर रहे हैं, गोल्स बना रहे हैं, कुछ नहीं करते। ठीक है, इसका मतलब है गोल्स बनाने के बाद हमने अपने एंड से भी एफर्ट जरूर लेनी है। हमरा आप बताइए भाई, तहां गोल ठाहे रुगो दिमाग में सोची छॾींदा आहियो कि मूंखे हिते पहुचणो आहे या उन जे लाइ को अमली कदम बि खणनि? जी इम्तियाज़, मुंहिंजी मूं में हिकिड़ी हैबिट आहे त मां थोरो प्रोक्रेस्टिनेट बि कंदी आहियां। मां शयुनि खे डिले कंदी आहियां, छोकी मूंखे आदत आहे त मां हर शइ खे बसि परफेक्ट कयां, ऐं जेसि ताईं मां परफेक्शन खे पहुचंदी न आहियां, मूंखे हमेशह इहो हूंदो आहे त शायदि कमु अधूरो रहिजी वेंदो आहे। जॾहिं त इलाही माण्हू ईअं चवंदा आहिनि त प्रोग्रेस जेको हूंदी आहे उहो बि तव्हांजो इट्स गुड इनफ, इफ इट्स नॉट परफेक्ट दैट्स फाइन, बट प्रोग्रेस तव्हांजी हमेशह रहणु घुरिजे। मुंहिंजी पूरी कोशिशि इहा हूंदी आहे त मां पंहिंजा गोल्स मिनिमल रखां ऐं अचीवेबल रखां। मतिलबु मां अहिड़ी शइ कयां जेका एक्टिवली मां पूरी बि करे सघंदी हुजां। मां अगरि को गोल ठाहे वठंदी आहियां त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त उनखे मां इलाही नंढनि नंढनि स्टेप्स में डिवाइड कयां ऐं पोइ आहिस्ता 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 उन्हनि खे पूरो कंदी वञां। त तव्हां ॿुधायो, तव्हां कीअं कंदा आहियो इहे सभु? हाँ बराबर, मुंहिंजो तरीक़ो इहो आहे त पहिरियां त गोल खे मां ॾिसंदो आहियां, यार इहो अचीव बि करणु घुरिजे या न, कॾहिं कॾहिं छा कया छा ईंदो आहे। मिसाल जे तौर त आउं होस्ट आहियां, पर किथे बि आउं असिस्टेंट कमिश्नर जी मीटिंग में वेंदुसि, मुंहिंजे ज़हन में ईंदो त यार आउं काश असिस्टेंट कमिश्नर थी वञा, या कॾहिं मुख़्तलिफ़ डिज़ायर थींदियूं आहिनि त यार आउं होस्ट आहियां पर मुंहिंजो ज़बरदस्त कारोबार हुजणु घुरिजे। पर पोइ मां पंहिंजे पाण खे टाइम ॾींदो आहियां, पाण सां ॻाल्हाईंदो आहियां त छा इहा शइ मुंहिंजो इमोशन्स आहिनि या रियल आहे, मूंखे करणु बि घुरिजे या न। अगरि त मूंखे अंदरां जवाबु ॾिनो हा इहा मुंहिंजे लाइ आहे, मां करे सघां थो, त पोइ पहिरियों कमु आउं कंदो आहियां उनखे राइट अप कंदो आहियां। सही। राइट करण खां पोइ उन गोल खे मां क्लैरिफाई कंदो आहियां त अचीवेबल आहे या न आहे। अगरि अचीवेबल आहे त केतिरे अरसे में आहे, अगरि केतिरे अरसे में मूंखे ख़बर पइजी उन जे लाइ मूंखे छा करिणो पवंदो, फर्स्ट फेज़ में, सेकंड फेज़ में थी।
प्लानिंग, एग्जीक्यूशन, कंट्रोलिंग एंड मॉनिटरिंग इन्हनि सभिनी शयुनि ते कमु कंदो आहियां त पोइ अल्हम्दुलिल्लाह मूंखे अचीव थी वेंदो। मतिलबु प्रॉपर स्ट्रेटजी सां हलणु खपे। जी बिल्कुल हुजणु छा घुरिजे इहो पाण इरम कमु कंदा। बिल्कुल। क्या कहना चाहेंगे इरम? मेरी जो जहन में चल रहा था, प्रोक्रेस्टिनेशन पे चल रहा था, ये प्रोक्रेस्टिनेट करना सही नहीं होता। ठीक है, बिल्कुल। जो मतलब हम जितना डिले करते हैं ना चीजों को, वो कभी पूरी हो ही नहीं पाती हैं। ठीक है, और फिर हम उससे गिल्ट में पड़ जाते हैं बिल्कुल कि ये काम हमारा पूरा नहीं हुआ। तो करना क्या चाहिए? हमें और टाइम मैनेज करना चाहिए, और जिस टाइम का काम है हमें उस टाइम पे करना चाहिए। ठीक है, और खुद को मोटिवेट करना चाहिए, क्योंकि आपकी मोटिवेशन भी खत्म हो जाती है। जितना आप डिले करते रहते हैं आपकी मोटिवेशन भी नहीं रहती है। दूसरा आप ये बताएं कि जो लोग परफेक्शनिस्ट होते हैं, जिनको बस परफेक्शन की एक वो होती है कि हमें जब तक हम सबसे टॉप ऑफ द लाइन अमेजिंग काम नहीं करेंगे हम वी वॉन्ट इवन स्टार्ट। तो परफेक्शन भी मुझे लगता है कभी कभार लोगों की जिंदगी में एक बहुत बड़ा हर्डल बन जाता है, तो उससे वो कैसे डील करें? ये जो है ऑब्सेशंस होती हैं। ठीक है, जो परफेक्शनिस्ट होते हैं उन्हें ऑब्सेशंस बहुत ज्यादा हो रही होती हैं कि ये चीज सही नहीं है, इसको सही करना है। तो इसके ऊपर भी थेरेपी की जाती है, और ये स्लोली ही कब होती हैं, ये एकदम से हम डील नहीं कर सकते किसी भी चीज को। ठीक है, तो इन ऑब्सेशंस पे काम किया जाता है कि आप जो है अगर इतने परफेक्ट ये काम कर रहे हो तो ज्यादा से ज्यादा क्या हो जाएगा, क्या आपको मिल जाएगा। सही। अच्छा, थेरेपी पे भी इम्तियाज इलाही गाल हले पी, इरम बार बार थेरेपी जे बारे में ॻाल्हाए पई, त असांजी सोसाइटी में मसलो आहे त थेरेपी जे अराउंड स्टिग्मा भी इलाही घणो आहे। त माण्हू सम्झंदा आहिनि त थेरेपी जेका आहे उहा स्पेसिफिकली के अहिड़नि मरीज़नि लाइ हूंदा आहिनि जिनखे ॾाढा के एक्सट्रीम प्रॉब्लम्स हूंदा आहिनि। पर जीअं हिनमहिल इरम ॿुधाए पई त परफेक्शनिज़म खे बि डील करण लाइ ऐं तव्हांजी जेके ऑब्सेशन थियनि थियूं शयुनि खे उन्हनि खे बि डील करण लाइ थेरेपी जी ज़रूरत पवंदी आहे। त तव्हां छा सम्झंदा आहियो त थेरेपी जी इम्पोर्टेंस असांजी सोसाइटी में केतिरी आहे? ॾिसो, आउं सम्झां थो जंहिं दौर में असीं हलूं पिया इन एरा में, ऐं हीउ ॾाढो चैलेंजिंग आहे, नफ़्सा नफ़्सी जो आहे। ऐं मां सम्झां थो त अव्हांखे शायदि हैरत थिए त असांजा तक़रीबन 50 to 60 माण्हू जेके आहिनि उन्हनि खे प्रॉपर निंड न ईंदी आहे, पोइ हू निंड करण जा मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु कंदा आहिनि। निंड न अचण जे करे उन्हनि जी ज़हनी कैफ़ियत बि ठीकु न रहंदी आहे, ऐं उन खां पोइ हू मुख़्तलिफ़ मामलात जे वर चढ़ी वेंदा आहिनि। उन्हनि खे पंहिंजो इलाज त ज़रूरी आहे, पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका माण्हुनि जे ज़हन में आहे त इलाज कराइण सम्झो त पंहिंजो पाण खे चरियो साबित करणु बराबरि आहे। जी, जेका ॻाल्हि ग़लति आहे। ऐं इंसान जीअं पंहिंजे जिस्मानी बीमारियूं आहिनि ईअं ज़हनी बीमारियूं बि आहिनि। जीअं जिस्मानी बीमारियुनि जो इलाजु आहे ईअं ज़हनी बीमारियुनि जो इलाजु आहे। बजाए इन जे जो पंहिंजी ज़िंदगीअ में स्टक रहण जे पंहिंजी ज़हनी कैफ़ियत जो इलाजु कराइणु ज़रूरी आहे। बहरहाल पाण नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात करियूं था। स्टे ट्यून्ड, स्टे विद अस। जी वेलकम बैक नाज़रीन, हिकिड़ी नई साईअ खां पोइ अव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। जी हमरा जी इम्तियाज़ हिन असां इलाही डिफरेंट शयुनि जे बारे में ॻाल्हायूं पिया, ऐं चाइल्ड साइकोलॉजी जेका आहे ॿारनि जी साइकोलॉजी जी आहे उन ते बि स्पेसिफिकली असां ॻाल्हायूं पिया। इरम हाणे असां सां हिन स्टूडियो में मौजूद आहिनि। इरम, मैं आपसे सवाल एक पूछूंगी कि हम अक्सर देखते हैं कि बच्चों के अंदर काफ़ी ज़्यादा डिप्रेशन और एंजाइटी होती है। बच्चों के वैसे बिहेवियर काफ़ी वो इरिटेट भी होते हैं, इरिटेबिलिटी भी नज़र आती है कि बच्चों का बिहेवियर में थोड़ा सा चिड़चिड़ापन आता है। तो ये क्यों होता है, इसको हम कैसे आइडेंटिफाई कर सकते हैं और इसको सॉल्व कैसे कर सकते हैं, प्लीज़ इसके बारे में बताइएगा। अच्छा, पहले तो मैं ये कहना चाहूँगी कि एंजाइटी जो है वो नॉर्मल हर इंसान में होती है। ठीक है, जब वो एक्सेसिव हो जाती है तो वो डिसऑर्डर में चली जाती है। बाकी डिप्रेशन बच्चों में होना, उनके बिल्कुल अपोजिट सिम्टम्स होते हैं बच्चों के। बच्चों का लो मूड नहीं होगा, बच्चों का एपेटाइट का इशू नहीं होगा। ठीक है, बच्चे एग्रेशन और इरिटेबिलिटी
से ही जो है वो करते हैं, मतलब शो कर रहे होते हैं। तो ये डिप्रेशन देखिए किसी भी रीजन की वजह से बच्चों में हो सकता है। सही पेरेंटिंग नहीं हो रही है बच्चों की, बच्चों को जो आइडियल एनवायरनमेंट मिलना है वो नहीं मिल रहा है, या बच्चों का कोई लव वन जो है उन्होंने फेस किया है लूज का, कि बच्चा कोई पेरेंट उनका डेथ हो गई है, या कोई जो साथ उनके ग्रैंड पेरेंट रहते थे उनकी डेथ हो गई है, तो ये भी बच्चों में डिप्रेशन कॉज करता है। मगर बच्चों के हमें पता नहीं चल रहा होता आमतौर पे पेरेंट्स को कि ये उन्हें डिप्रेशन है या ये उनका एक नॉर्मल एग्रेशन बिहेवियर है। बिल्कुल ठीक है इरम, आप मुझे ये बताइए कि बच्चों को छोड़ के हम एडल्ट्स की बात करते हैं, वो डिप्रेशन में चले जाते हैं, डिप्रेशन से कैसे वो वापस आ सकते हैं, डिप्रेशन कैसे ख़त्म किया जा सकता है, प्लीज़। डिप्रेशन कैसे ख़त्म किया जा सकता है, ठीक है, इसके पहले तो सिवियरिटी देखी जाती है कि माइल्ड है, मॉडरेट है या सिवियर है। आया कि हम इन्हें मेडिसिन पे चला सकते हैं, आया कि हम इन्हें थेरेपी पे चला सकते हैं, ठीक है। जब वो हमें पता चल जाता है तो वही बात वापस आ जाती है कि थॉट प्रोसेस हमें क्या वो दे रहा है कि डिप्रेशन है किस वजह से, हमें क्या नेगेटिव थॉट्स ऐसे आ रहे हैं कि क्यों ये मूड लो हो रहा है, वो इशू उस कॉज की तरफ हमें जाना होता है। बिल्कुल ठीक है। कैसे पता चलेगा कि हम डिप्रेस हैं? घर वालों को कैसे पता चलेगा कि ये हमारा फर्द जो है डिप्रेशन का शिकार है? आप सिम्टम्स पूछना चाह रहे हैं कि सिम्टम्स किस तरह पता चलेंगे? नॉर्मल लेवल पे देखें, जब इंसान की एक्टिविटीज होती हैं कि वो क्या क्या कर रहा होता था, क्या क्या उसकी एक्टिविटीज थी वो चेंज हो गई हैं, सही है, मूड उसका कंटिन्यूसली लो रह रहा है, तो घर वालों को इंडिकेशन मिलना शुरू हो जाती है कि ये जो है किसी ना किसी साइकोलॉजिकल डिसऑर्डर में जा रहे हैं। अब स्पेसिफिक कोई भी प्रोफेशनल होता नहीं है कि उन्हें पता चल जाए कि इसको एंजाइटी हो रही है या इसको डिप्रेशन हो रहा है या इसको जो है स्किज़ोफ्रेनिया हो गया है, क्योंकि हाँ हमारी जो सोसाइटी है वो सिर्फ एक ही नाम जानती है, पागल हो रहा है। भले वो नॉर्मल इमोशन डिस्टर्ब हो रहे हों, भले वो डिप्रेशन हो रहा हो, भले वो बाइपोलर डिसऑर्डर में हो, हमारी सोसाइटी को सिर्फ इतना पता है कि ये इंसान पागल हो रहा है। बिल्कुल ठीक। अच्छा मुझे ये बताइए, हम जिंदगी में अक्सर बहुत सारे लोगों से मिलते हैं, क्या दूसरे लोगों की जिंदगियां और उनकी जिंदगी में होने वाले वाकयात के असरात हमारी शख्सियत के ऊपर भी पड़ सकते हैं? बिल्कुल बिल्कुल पढ़ते हैं। जैसे आप देखें थॉट प्रोसेस जो है ना वो एक वायरस की तरह वो तो होते हैं थॉट्स चेंज, ठीक है। उनकी जिंदगी की जो भी चीजें गुजरी हैं वो जब आपको पता चलेंगी ना तो वो आपके ऊपर भी असरअंदाज होंगी, आप उसी तरह से सोचना शुरू कर देते हो। बिल्कुल सही। अच्छा मिसाल के तौर पर कुछ लोग ऐसे होते हैं कि यार बोलते हैं कि भाई हमें सोबत का असर पड़ा, बिल्कुल, जहाँ से नेगेटिव वाइब्स आती हैं या कुछ इस तरह की वाइब्स आती हैं जो हमारी ज़िंदगी में भी बड़ा असरअंदाज होती हैं, तो हमें क्या उनको तर्क कर देना चाहिए, उस नेटवर्क में नहीं बैठना चाहिए, या कोई और हल भी है? अच्छा पहले तो आप अपना क्वेश्चन है ना मुझे सही कीजिए कि नेगेटिव वाइब आती हैं तो आपकी पर्सनालिटी में वो नेगेटिव चीज होगी तो आप बैठना चाह रहे हैं वहां पर? हाँ देखें इरब, मैं ये बोल रहा हूँ मिसाल के तौर किसी भी हम ग्रुप में बैठते हैं और कुछ देर बाद वक्त के बाद हमें नेगेटिव वाइब्स आती हैं, पर्सन से आ रही हैं, किसी स्पेसिफिक पर्सन से या पूरे ग्रुप से? मैं आपके क्वेश्चन को मतलब समझ नहीं पा रही हूँ, आप क्या क्वेश्चन करना चाह रहे हैं? एक स्पेसिफिक बंदे से आती हैं, हाँ, तो हमें वो ग्रुप लेफ्ट करना चाहिए, या आप समझती हैं कि हम अपने ऊपर भी कंट्रोल कर सकते हैं और उस ग्रुप को कंटिन्यू कर सकते हैं? देखिए वो सिचुएशन पे डिपेंड करता है कि ऐसी कौन सी बात है, ऐसी कौन सा एक्शन है। सिर्फ हम इस एक पर्सन की किसी बात की वजह से ग्रुप थोड़ी एग्जिट करेंगे, तो हमें वो चीज देखनी होती है।
बिल्कुल ठीक। अच्छा उमरा मुझे ये बताई तव्हां ॿुधायो जी यूनिवर्सिटी जो तव्हांजो दौर रहियो आहे ऐं यूनिवर्सिटी में तव्हां सां कुझु दोस्त अहिड़ियूं बि हूंदियूं जेके तव्हांखे अंडर एस्टिमेट कंदियूं हुयूं या अव्हांखे सेल्फ डाउट जो शिकार बणाईंदियूं, त पोइ तव्हांजो अॻिते रिएक्शन छा हूंदो, रिस्पॉन्ड छा हूंदो? अहिड़ो थींदो आहे अक्सर तव्हां ज़िंदगी में अहिड़नि माण्हुनि सां मिलंदा आहियो जेके शायदि तव्हांखे एनवी जी नज़र सां ॾिसंदा हुजनि ऐं जेको आहे सो शायदि हुननि खे उहा शइ खपंदी हुजे जेका तव्हां उन्हनि खे तव्हां में नज़र थी अचे, या अक्सर तव्हांखे बि ॿियनि माण्हुनि में अहिड़ी शयूं नज़र ईंदियूं आहिनि जेके तव्हां शायदि ख़्वाहिश रखंदा आहियो त शायदि काश इहा मूं वटि हुजे हा। त ईअं रहियो आहे ज़िंदगी में त मूंखे बि कॾहिं किन ॿियनि माण्हुनि जी शयूं पसंदि आहियूं, ॿियनि माण्हुनि खे मुंहिंजी शयूं नज़र पसंदि आयूं आहिनि, पर उनजो पोइ रिएक्शन ऐं एक्शन छा हूंदो हुयो उहो नेगेटिव आहे, उहो पॉज़िटिव आहे। तव्हां हुनखे वञी करे चओ था कॉम्प्लीमेंट था कयो, आई लाइक दिस, फॉर एग्जाम्पल यू हैव अ नाइस पर्स, या आई लाइक योर हेयर, आई लाइक द वे यू स्पीक, अहिड़े तरीक़े सां हुनखे चओ था, या तव्हां दिलि में जेको आहे सोचो था त मां हिननि खे कहिड़े तरीक़े सां हिकिड़ो को कॉमेंट कयां या का अहिड़ी शइ कयां जंहिंसां हिननि खे कुझु महसूसु थिए, हिननि जे बिहेवियर में कुझु चेंजिस अचनि। त हा अहिड़ो तरीक़े सां थी चुका आहिनि वाक़िया ज़िंदगी में, पर माण्हू छा कंदो आहे, मूव ऑन करे वठंदो आहे। इन सां ई मां सोचां पई त इरम सां हिकिड़ो असां सवाल कयूं त इरम आप बताएं, जब आप अपनी ज़िंदगी में फॉर एग्जाम्पल कोई नेगेटिव बिहेवियर देखते हैं, कोई इंसान आपको कोई कमेंट कर रहा है या कोई उसका ऐसा एक्शन है, कोई बिहेवियर है जो आपको नेगेटिवली इम्पैक्ट करता है, तो इंसान अपनी बाउंड्रीज जो है वो किस तरीके से, कौन से हेल्दी तरीके से सेट करे कि वहाँ पे आपका एक वो भी आ जाए, स्टैंस भी आ जाए कि हम टॉलरेट नहीं करेंगे, लेकिन ऑब्वियसली इट्स नॉट एन एक्सट्रीम रिएक्शन एज वेल। अच्छा, पहले तो मैं बात इस बात पे करना चाहूँगी कि नेगेटिव कमेंट्स के ऊपर बात होती है। जो लोग खुद इनसिक्योर होते हैं, जिन्होंने खुद नेगेटिविटी सही होती है वो ही देते हैं दूसरों को नेगेटिविटी, ठीक है, वही ऐसे कमेंट देते हैं, और दूसरा जेलस होते हैं तो इसलिए देते हैं, ठीक है। तो आपको अगर कोई मोटिवेट करेगा ना तो इट्स मीन्स कि वो इंसान कंप्लीट है, वो इनसिक्योर नहीं है, उसको पता है कि मैं कामयाब हूँ तो मैं इस इंसान को भी कामयाब कर सकता हूँ। और बाउंड्री सेटिंग की जहाँ तक आपने बात की है, तो बाउंड्री सेटिंग हमें अपनी खुद बनानी होती हैं चीज़ें कि ये बात आप मुझसे कर सकते हैं और ये बात आप मुझसे नहीं कर सकते, और बहुत हेल्दी उसमें टॉक करनी होती है और कम्युनिकेशन बहुत क्लियर करनी होती है। इसका ये वो नहीं होता कि अगर कोई आपसे नेगेटिव बात कर रहा है तो आप फौरन गुस्से में आ जाएं। उसका जो ज़र्फ था उसने वो कर दिया, आपको अपना आंसर उसको देना है और अपनी बाउंड्री बतानी है कि मैं इस बात को बर्दाश्त नहीं कर सकती। बिल्कुल सही। ऐसी बहुत सारी चीजें होती हैं, पर्सनल लेवल पे भी होती हैं। हम मतलब अपने घर में भी देख लें कि बहुत ज्यादा ओवर इन्वॉल्व होने की कोशिश कर रहे होते हैं। जो हमारी देसी सोसाइटी है, देसी पेरेंट्स हो गए, सिबलिंग्स हो गए, ओवरली इन्वॉल्व हो रहे होते हैं, तो उनको भी वहाँ पे बाउंड्री सेटिंग बताई जाती है कि ये मेरा पर्सनल स्पेस है, आप इसमें नहीं आ सकते। और इसका मतलब ये नहीं होता अगर कोई बुरा मान रहा है तो ये उनका थॉट है, ये उनका मसला है, ये हमारा मसला नहीं है कि मेरी इस बात से आपको बुरा लग गया है। मैं जिस चीज में कंफर्ट फील करूंगी मैं वो करूंगी, वैसे रहूंगी। बिल्कुल सही। मतलब अपनी बाउंड्री में रहना चाहिए और किसी को मुदाखलत करने की जरूरत नहीं है, इजाजत भी नहीं देनी चाहिए। वो भी आपकी लाइकनेस पे डिपेंड करता है ना। अगर आपकी पर्सनालिटी ऐसी है कि आप हर किसी की बाउंड्री हट कर रहे हो जाकर, तो आप दूसरों से भी वही मजा उठाओगे, आपको प्लेजर मिलेगा उसमें, ठीक है। तो वो भी आपकी अपनी पर्सनालिटी पे डिपेंड करता है। बिल्कुल ऐसा है। हमरा मां समझा तो इन जो बेहतरीन तरीक़ो इहो आहे त अवां जिते भी कंहिं भी कंपनी में वञो था, ऑफिस में वञो था, जेकी शयूं तव्हांखे पसंदि कोन आहे ऐं अगरि उहा ॻाल्हि तव्हांजे साम्हूं थिए थी त पोइ तव्हां पोलाइटली उते ई वेरी फर्स्ट टाइम तव्हां उन शइ खे रोके छॾियो ताकी आॾो वारे खे अव्हांजी शख़्सियत, अव्हांजी थिंकिंग ऐं अव्हांजी लिमिटेशन्स बाबति ख़बर पइजी वञे ऐं होपफुली हू अॻिते रिपीट न थींदो। सो बहरहाल पाण नाज़रीन वठंदासीं ब्रेक खां पोइ अव्हां सां वरी मुलाक़ात थिए थी। स्टे विद अस।
वेलकम बैक नाज़रीन, नई चाहिए कंपो अवांजी खिदमत में वरी ख़ासि जी हिनमहिल असांजे स्टूडियो में इलाही मुख़्तलिफ़ क़िस्म जी ॻाल्हियूं थियनि पियूं साइकोलॉजी बारे में। असां इलाही शयुनि जे बारे में ॻाल्हायो, ॿारनि जा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स कहिड़ा हूंदा आहिनि, ॿारनि में डिप्रेशन कीअं हूंदो आहे, एंज़ाइटी कीअं हूंदो आहे, उहो उन्हनि जे बिहेवियर में रिफ्लेक्ट कीअं कंदो आहे। हिनमहिल असां ॻाल्हि कयूं पिया बाउंड्रीज़ जे मथां, जंहिंसां हिकिड़ो सुवालु आयो आहे त इरम जीअं ॿुधाए पई त जेको आहे सो देसी फैमिलीज़ में अक्सर हैबिट हूंदी आहे त तव्हां इलाही इन्वॉल्वमेंट रखंदा आहियो, तव्हांखे इंटरफेयर करिणो हूंदो आहे, तव्हांखे ॿियनि जे मैटर्स में पढ़णो हूंदो आहे। त इरम सां मुझे कोई सवाल है कि इरम आप बताएं, जब इंसान ऐसे एनवायरनमेंट में रहता हो, स्पेशली जब आपका पेरेंटिंग स्टाइल ही इस तरीके से हो कि आपको अक्सर दूसरों की बातों में या मैटर्स में इंटरेस्ट लेने की आदत है, जब आपको ये चीज़ पता चल जाए कि मेरे बिहेवियर में शायद ये चीज़ है कि ये दूसरे इंसान को शायद नागवार गुजरती हो, इंसान किस तरीके से आहिस्ता आहिस्ता, जैसे आपने कहा, बिहेवियर अपना चेंज करे, अपने से किस तरीके की सेल्फ टॉक करे, अपने आप से, जैसे आप नेगेटिव सेल्फ टॉक करके भी बात कर सकते हैं, लेकिन इस दोनों चीज़ों की क्या डिफरेंशिएशन है कि बिहेवियर चेंज जो है वो आप कैसे अपने अंदर एक इंड्यूस कर सकते हैं? मतलब बाउंड्री सेटिंग का आप ये कहना चाह रही हैं कि कैसे लोग जो है इस चीज़ से खुद को दूर करें कि हमें एक्स्ट्रा इन्वॉल्व नहीं होना चाहिए। जैसे पहले हमने बात की कि आप दूसरों को तो बता सकते हैं कि आपका बिहेवियर बुरा क्या है, लेकिन इंसान अपनी डेवलपमेंट कैसे करे जब आपको शायद पता चले कि मेरे अंदर कोई नेगेटिव पर्सनालिटी ट्रेट हो सकती है। कर लेते हो ना कि ये बात, अगर मैं आपको कुछ गलत बोल रही हूँ और वो चीज़ आपको नहीं पसंद आ रही है, ठीक है, और मैं इनसाइट नहीं रख रही हूँ उस चीज़ की कि मतलब एक्सेप्ट ही नहीं कर रही हूँ कि मेरी तो ये आदत है, मुझे तो ये करना है, तो इसका मतलब है कि मैं रिजिड हूँ इस बात पे। जब आप एक्सेप्ट कर लेते हो तो ऑटोमेटिक आप उसके ऊपर काम करते हो कि इस बंदे से ये बात दोबारा मुझे नहीं करनी है। ये हमारी इंटेलिजेंस पे वो आ जाता है कि इतना तो हम समझ सकते होते हैं ना कि इस इंसान को ये बात नहीं पसंद आ रही है तो मुझे ये दोबारा नहीं करनी चाहिए। सही जी। हमरा मैं समझता हूँ आप समझा तो इहा ॻाल्हि अवां जेका कई आहे ॿियनि जे कमनि कारनि में मुदाख़लत करण जी, ही उहे माण्हू थी सघनि था जेके या तो जेलसी रखंदा हुजनि, या त आॾो वारे खे ख़ुशि न रखणु ॾिसणु चाहींदा हुजनि, या त पोइ उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगीअ में को कमु ई न हुजे। ऐं इहे कम उन्हनि माण्हुनि जा हूंदा आहिनि जिन खे पंहिंजा कम कोन हूंदा आहिनि। जॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में मसरूफ़ हूंदो, तव्हांजे मथां रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं, तव्हां एथिक्स खे सम्झंदी हूंदियूं, त पोइ तव्हां छो ॿियनि जे कमनि में इन्वॉल्व कंदियूं? बिल्कुलु, तव्हांखे त पंहिंजियूं रिस्पॉन्सिबिलिटीज़ पूरियूं करणियूं आहिनि न। जी बिल्कुलु। सो बहरहाल मुंहिंजो त उन्हनि दोस्तनि खे हिकिड़ो जवाबु हूंदो, दादा पंहिंजी ज़िंदगीअ में पाण थोरो झाती पाए ॾिसो ऐं पंहिंजा कम कयो। इहो खोड़ आहे, तव्हां ॿियनि खे सलाहूं मशवरा न ॾियो, तव्हां ॿियनि जा मसइला न ॿुधो, पंहिंजा मसइला हल करियो। खोड़ आहे। इनमें हिकिड़ी ॾाढी इंटरेस्टिंग शइ आहे, मूंखे यादि, मां कुझु टाइम पहिरियां पढ़ी, अक्सर माण्हू इहे हिकिड़ी तनक़ीद कंदा आहिनि त जेका पाकिस्तानी सोसाइटी आहे उहा हिकिड़ी कलेक्टिव सोसाइटी आहे। अक्सर तव्हां ॿियनि मुल्कनि में वञी करे ॾिसंदव त माण्हू इंडिविजुअलिस्टिक हूंदा आहिनि, मतिलबु उन्हनि खे पंहिंजी जेको आहे सो इनफरादियत ते, उन्हनि खे पंहिंजे यूनिकनेस ते ॾाढी उहो हूंदी आहे त असां ॿियनि खां अलॻि हुजूं। पर असांजी सोसाइटी अहिड़ी आहे जेका सेफ तॾहिं महसूसु कंदी आहे जॾहिं तव्हांजा बिहेवियर ॿियनि माण्हुनि सां मैच कंदा हुजनि। ऐं अगरि तव्हांखे नज़र ईंदो आहे त फॉर एग्ज़ाम्पल को माण्हू आहे जंहिंजो बिहेवियर थोरो डिफरेंट आहे, थोरो इराटिक आहे, हुनजो ॻाल्हाइण जो तरीक़ो, हुनजो ड्रेसिंग सेंस अगरि नॉर्मल शयुनि खां डिफरेंट आहे त अक्सर असां उन्हनि खे इम्तियाज़ पॉइंट आउट कंदा आहियूं ऐं उनको चवंदा आहियूं त कहिड़े बि तरीक़े सां माण्हू मज़ाक उॾारंदा आहिनि, को कॉमेंट करे छॾंदा आहिनि। त इहे कुझु नेगेटिव ट्रेड्स आहिनि असांजी सोसाइटी में जेके मूंखे लॻे थो कॾहिं कॾहिं असांजो अगरि फॉर एग्ज़ाम्पल वॾो को इम्पैक्ट नथा करनि, पर तव्हांखे दिलि में किथे न किथे तव्हांखे थोरी घणी तकलीफ़ थींदी आहे। तव्हां पंहिंजी ओरिजिनैलिटी जेका पर्सनैलिटी जी, उहा तव्हांजी जेका खोइजी वेंदी आहे किथे। त इन जे बारे में इम्तियाज़ तव्हां छा ॻाल्हाइणु चाहींदव?
अवां ॻाल्हि बिल्कुलु ठीकु कई आहे। बहरहाल मां थोरी देरि पहिरियां इहा ई ॻाल्हि कई त असांखे पंहिंजो पाण सुञाणणु घुरिजे, असांजा पंहिंजा कमकार ऐं असांजी पंहिंजी ज़िमेदारियूं कहिड़ियूं आहिनि उन्हनि खे बख़ूबी निभाइणु घुरिजे। ऐं जॾहिं असां ॿियनि जे ॻाल्हियुनि में ऐं ॿियनि जे मामलात में अमल दख़ल वठंदासीं त असांजी पंहिंजूं शयूं सफ़र कयूं ऐं हूअं बि मुआशिरो इन शइ खे निंदे थो, इन शइ खे मञे ई नथो ऐं इन शइ खे ॾाढो क्रिटिसाइज़ थो करे तव्हां ॿियनि जे मामलात में अचो। जेसि ताईं पंहिंजी शख़्सियत जी ॻाल्हि आहे, पंहिंजी शख़्सियत खे तव्हां संवारण जे लाइ तमामु घणा नुक़्ता आहिनि। उन्हनि नुक़्तनि में अगरि पाण नफ़्सियात जे हवाले सां ॻाल्हि ॿोल्हि करियूं त जेतिरो दोस्त अव्हां सां आॾो वारो ॻाल्हाइणु चाहे थो अव्हां ओतिरो ई रिस्पॉन्स करियो। जहिड़ो माण्हू तव्हां सां जहिड़े तरीक़े सां बिहेवियर करे अव्हां उनखे रिएक्ट न करियो पर उनखे रिस्पॉन्ड कयो। बहरहाल मामला तमामु घणा, नुक़्ता तमामु घणा आहिनि। अव्हां मूंखे इहो ॿुधायो त अव्हां जी यूनिवर्सिटीअ में कुझु अहिड़ियूं छोकिरियूं बेहूंदियूं हूंदियूं गुज़रियूं हूंदियूं पढ़ियूं हूंदियूं जेके छोकिरियूं ख़ामख़ा ई ॿियनि जे मामलात में अमल दख़ल कनि, उन्हनि जे बाबति तव्हांजो छा ख़्यालु हूंदो? मुंहिंजी यूनिवर्सिटी में हा ईअं हूंदो त मुंहिंजी क्लास में मेजॉरिटी में जेके आहिनि उहे छोकिरियूं हूंदियूं हुयूं ऐं असां वटि क्लास में जेके आहिनि छोकिरा घटि हूंदा हुया। त अनफॉर्चुनेटली मुंहिंजो तॾहिं ई मुंहिंजो डाटा जेको आहे उहो थोरो जेंडर बेस्ड इन करे आहे, छोकी घणो उहो थियो। पर आई थिंक मुंहिंजी यूनिवर्सिटी में पोइ बि अहिड़े अॻितां पोइतां शयूं थींदी रहंदियूं, पर असांजो अल्हम्दुलिल्लाह ग्रुप अहिड़ो हूंदो हुयो जो असांजी अगरि के अहिड़ी थोरी घणियूं के इनसिक्योरिटीज़ अगरि ईंदी बि हुयूं त असांजे अंदरि ॾाढी ओपन कम्युनिकेशन हूंदी हुई ऐं असां डिस्कस करे वठंदासीं, ॻाल्हाए वठंदा हुआसीं। त असांजी जेको असां वरी उन टाइम ते इहो बि ॾाढो हूंदो असांखे त जेको आहे सो विमेन शुड सपोर्ट विमेन ऐं इहे सभु शयूं असांजे अंदरि ॾाढियूं हूंदियूं ऐं इहे ॾाढो असांजे अंदरि हूंदो हुयो। पोइ असां हिक ॿिए खे ॾाढो अपलिफ्ट कंदा हुआसीं। ईअं न आहे त कॾहिं तव्हांखे कॾहिं का शइ बुरी न लॻी हुजे, थींदो हुयो, पर उनजे लाइ जीअं इरम बि चयो कम्युनिकेशन ॾाढी इंपॉर्टेंट हूंदी आहे। त जेको आहे सो तव्हां पंहिंजी बाउंड्री सेट कयो, कम्युनिकेट कयो ऐं उहे ई माण्हू जेके फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे शुरू में हो था थियनि, तव्हांखे थोरा हुनजी ॻाल्हियूं नागवार थियूं गुज़रनि, गिव देम अ चांस, कम्युनिकेट विद देम ऐं थी सघे थो त उहो पंहिंजो बिहेवियर चेंज करनि ऐं उन्हनि ई माण्हुनि सां तव्हां पोइ पंहिंजी सुठी हिकिड़ी रिलेशनशिप बि रखी बिल्कुलु सघो ठीकु, था। ॾाढो ज़बरदस्त इरम, अव्हां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूं। आख़िर में वीने छा पैगाम ॾियणु चाहेंगे? मैसेज क्या होगा आपका? मेरा मैसेज यही है कि लोगों को एक्सेप्ट करें और सपोर्ट करना सीखें, ना कि उनकी जो है बुराइयां निकाला करें, कमियां निकाला करें, उनको जो है नेगेटिव रिवॉर्ड्स नहीं दिया करें, पॉजिटिव रिवॉर्ड्स दें। बिल्कुल ठीक है, पॉजिटिव कमेंट्स होने चाहिए जिससे उनको कॉन्फिडेंस आए, ना कि आप किसी की एबिलिटी को ख़त्म करें कि वो उसका कॉन्फिडेंस लूज हो, एबिलिटी उसकी ख़त्म हो जाए। तो हमारी सोसाइटी जो है वो ही मिल के ऐसे जितनी भी साइकोलॉजिकल क्लाइंट्स हैं, पेशेंट्स हैं, उनको वापस सोसाइटी में ला सकती है अगर वो अपना एक पॉजिटिव रोल अदा करें तो। नहीं तो हम हमेशा इसी चीज में लगे रहते हैं कि इस इंसान ने ये चीज बोल दी, ये गलत है। हम हमेशा गलत बोलने में क्यों लगे रहते हैं, हम उसको सिखाते ही क्यों नहीं है। बिल्कुल ठीक। नाज़रीन, आउं सम्झां थो अॼु जो प्रोग्राम अव्हां लाइ ॾाढो मुफ़ीद साबित थियो हूंदो ऐं ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कयूंसीं ऐं मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते ॻाल्हायोसीं। इन उमेद सां जिते बि हूंदो पंहिंजो रखंदो तमामु घणो सारो ख़्यालु। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान इम्तियाज़ अहसन ऐं हुमरा ताहिर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह जी के